अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। सिंधड़ी का खबर ॾिनो। सिंधड़ी में सिंध तरक्की पसंद पार्टी के 28वीं योम तासीर के सिलसिले में सिंध जिले मीरपुर खास तरफा योम तासीर जो केक कटियो वियो ऐं गॾोगॾु अक़लियती बिरादरी सां यकजहती तौर होली जो शानदार प्रोग्राम फुलाडियो में मुनक़िद कियो वियो, जंहिंमें अॻवान जिले मीरपुर जिले सदर मीर यूनस टालपुर जिले जनरल सेक्रेटरी एजाज शहर परवेज़ नोहाणी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त 13 सालनि खां सिंध जो क़ौमी नाणो जिन लुटियो उन्हनि खां जॾहिं पुछाणी जो वक़्तु आयो त उन्हनि अदालत ते हमला पिण कया। 15 सालनि खां सिंध ते हिकु दूर आवाम जी हिसे जो पाणी खणी सिंध जे आबादगारनि खे सिकाए रही आहे। सिंध जा हुकुमरान सिंध जे आबादगारनि खे कमनि जो बकायो नथा ॾियनि। SDP ते हर दौर जो इल्ज़ाम लॻाया आहिनि त हू एजेंटा पार्टी आहे, पर हमेशा सिंध जे हक़नि जी ॻाल्हि हर दौर में सभ खां अॻु SDP कई आहे। शहीद इरशाद रांझाणी खां वेंदे घनश्याम भील बीबी मरी जे वारसे कई आहे। कंदा रहंदासीं। आख़िर में नंढड़े फनकार किरपाल जाट भगत जयराम क़ौमी गीत गाए महफ़िल लुटे वरिती, जंहिं ते नौजवान झुमरियूं आयूं ऐं क़ौमी गीत ते टेबलोस पिण पेश कया विया। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।